Alhamdulillah. Alhamdulillah nahmaduhu wa nasta'inuhu wa nastaghfiruhu wa nu'minu bihi wa natawakkalu alayhi wa na'udhu billahi min shururi anfusina wa min sayyiati a'malina. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. فخر العلماء زينة الصلحاء حضرت علامہ किबला मुफ्ती साहब जन दामत बरकातुहुल आलिया, हजरत मखदूम सदरुद्दीन साहिब ज़ीद मजदहू ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, अवल दुआ है अल्लाह जे दर ते अल्लाह से मखदूम साहब के सेहत कामिला शिफाई आजला दायमा मुस्तमिरा नसीब फरमाए। मखदूम साहब इन गोठ जे लाए छपर ऐं छांव जेको ही हर साल मदीने वारे साईं जे मीलाद जी सोहणी महफिल सजाए थो, कुंडा खाई जे मथा खुदा जे रहमत जा वॾ पुड़ा वसीदा पर असां सिंधी माण्हू जिंदगी में कदुर घटि कंदा आहियूं। मरण खां पोइ वरी कुबा ॾींदासीं, पोइ गज़ल ठाहींदासीं, पोइ तारीफ़ूं वखाणूं कंदासीं, जिंदगी में कदुर घटि कंदासीं। सिंध जे माण्हुनि जी इहा मिज़ाज बणिजी वई आहे। जिंदगी में कदुर करणु खपे। जेकी दीन जे लाइ पाण पतोड़नि था, मदीने वारे साईं जे मोहब्बत जो पैगाम फैलाइण जे लाइ कोशिश कनि था, असां सभिनी खे उन्हनि जो मददगार थियणु खपे। ॿी मदद नथा करे सघूं त उन्हनि जे लाइ दुआ त घुरी सघूं था। दुआ त मुफ़्त जी शइ आहे ऐं पर पुठ जेका दुआ घुरी वञे, दुआउल गाइब लिल गाइब असराउल इजाबा, जेका गाइबाना पर पुठ दुआ घुरी वेंदी आहे उहा जल्दी अल्लाह वटि क़बूल पइजी वेंदी आहे। पंहिंजे कंहिं बि मुस्लमान भाउ सां ख़ैर खाई कयो, सजण पाई कयो त उन जे गाइबाना तरह उन जे लाइ दुआ घुरंदा कयो। इहा दुआ तव्हांजो सुखड़ी, तव्हांजो तोहफ़ो आहे उन जे लाइ। न सुभान अल्लाह चइजो, न नऊज़ बिल्लाह चइजो, सुभान अल्लाह चइजो, सुभान अल्लाह। मदीनो ॾेखारींदो, खुदा कंदो सदाई ख़ुशि हूंदो कुंडा खाई वारा। अल्लाह जे पाक क़ुरान सूरतुल अहज़ाब जा सिर्फ़ चंद लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं मूं तिलावत कया। इन लफ़्ज़नि जे अंदर अल्लाह तबारक व तआला मदीने वारे मीर जो शान बयान फरमाया। असांजो जेको ताल्लुक, उम्मत जो जेको
ताल्लुक मदीने वारे साईं सां आहे वो अल्लाह पंहिंजे क़ुरान में बयान फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम नबी मोमिनन खे उन्हनि जे जानुनि खां वधीक वेझो आहे उन्हनि जे साहन खां वधीक वेझो आहे व अज़वाजुहु उम्महातुहुम ऐं नबी जूं घर वारियूं इन उम्मतियुनि जूं मायरूं आहिनि माण्हू पुछनि था त तव्हां नबी साईं जे मामले में ॾाढा हसास आहियो हालांकि ॿिया अंबिया किराम उन्हनि जूं उम्मतूं अॼु ताईं मौजूद आहिनि उन्हनि खे मञण वारा ऐं तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त हिन वक़्तु दुनिया में पहिरें नंबर ते आदमशुमारी जे लिहाज़ खां पहिरें नंबर ते ईसाई आहिनि हज़रत ईसा खे मञण वारा तादाद जे लिहाज़ खां सभ खां वधीक दुनिया में ईसाई आहिनि ॿिए नंबर ते मुस्लमान आहिनि ऐं टे नंबर ते मुल्हिद आहिनि जेके ख़ुदा खे ई नथा मञनि रसूल खे त नथा मञनि पर अलाह खे बि नथा मञनि 11 अरब माण्हू आहिनि जेके अलाह खे न मञण वारा आहिनि असीं मुस्लमान जन मदीने वारे मीर ते कलमो पढ़ियो आहे सुभान अल्लाह असीं पंहिंजे नबी सां वालिहाना मोहब्बत रखंदा आहियूं हिकिड़े भेरे मां कंहिं ॿिए मुल्क में हुउसि मूंखे दोस्त वठी विया ईसाइनि जो इबादत खानो गिरजाघर कलीसा उन में वियुसि उते फोटू ठहिया पिया सॼे इबादत खाने में अंदर ये हज़रत ईसा है बीबी मरियम आहे उन जो नंढड़ो ॿारड़े जा फोटू सही मुंहिंजा हे हज़रत नूह अलैहिस्सलाम आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि जा खाका पर अहिड़ा हिकिड़ा जीअं कार्टून थींदा आहिनि न ये चिपा शिकलियूं उन्हनि जूं इहे पंहिंजो मुज़हक ख़ैज़ उहे ठहियूं पियूं हुजनि उते उहे पूॼा कंदा आहिनि उते उहे इबादत कंदा आहिनि जेके उन्हनि जा मख़सूस तरीक़ो आहे उन इबादत खाने जे अंदरि उते चौधारी उहे तस्वीरूं लॻियूं पियूं आहिनि खाका लॻा पिया आहिनि जीअं सिंधी में जंहिंखे खणी कार्टून चइजे मां इहो लफ़्ज़ नबी जे लाइ न चवंदुसि पर हुते उन्हनि इहे शयूं बनाए उनजे मज़हबी जीअं असां वटि मस्जिद आहे न इहे हुननि जी कनीसा आहे उन में इहे शयूं लॻियूं पियूं उन्हनि खे ऐब नथा सम्झनि पर असांजे नबी जो को खाको ठाहे त हुनजो सिर असांजे नबी जे शान में को थोड़ी बि बेअदबी करे त मुस्लमान सही न सघंदो बर्दाश्त न करे सघंदो सबब कहिड़ो आहे फर्क़ कहिड़ो आहे ईसा खे मञण वारा बि मौजूद आहिनि हज़रत मूसा खे मञण वारा बि मौजूद आहिनि हज़रत उज़ैर जा मञण वारा बि मौजूद आहिनि ऐं ही जेके हिंदू आहिनि इहे चवंदा असां राम ऐं कृष्ण जा पुजारी आहिनि बाज़ माण्हुनि चयो आहे त राम या कृष्ण इहे बि थी सघे थो हिकिड़ो ख़्यालु ॾेखारियो वियो आहे त थी सघे थो इहे बि नबी हुजनि छो त लिकुल क़ौम हाद हर क़ौम जे लाइ अलाह ताला हादी मोकिलियो हिदायत वारो मोकिलियो हुयो हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अंसारी रहमतुल्लाह अलैह मक्तूबा शरीफ में लिखियो आहे त 3 नबीअनि जी ख़ुशबू मूंखे हिंदुस्तान में अचे थी उन्हनि जूं क़बरूं मारूफ़ न आहिनि पर उन्हनि जी रूहानियत में अहले दिल अहले नज़र अहले बातिन खे उन्हनि जी ख़ुशबू नबीअनि जी महसूस थिए थी मुमकिन आहे उन्हनि जा पैरोकार पर पंहिंजे अॻुवाण जे लाइ ईअं कंहिंखे मोहबत न आहे ईअं कंहिंखे ग़ैरत न आहे ईअं कंहिंखे जज़्बो दिलि वारो न आहे जीअं मोमिननि जे दिलनि में मदीने वारे मीर आहे आहे गुंडागाई वारा तव्हां वटि बि आहे सबब कहिड़ो आहे क़ुरान जो फरमाए त अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मुंहिंजो नबी जेको तव्हां ॾे आयो आहे इहो मोमिननि खे उन्हनि जे जानियुनि खां वधीक वेझड़ो औला बमाने अक़रब आहे
हक़ आहे मोमिनन के उन्हनि जे जानियुनि खां वधीक हक़दार आहे मोमिनन के उन्हनि जे जानियुनि खां वधीक प्यारो आहे माण्हू सब कुछ सही सघे थो पर पंहिंजी जान ॾाढी प्यारी हूंदी आहे सच ॿुधायो माण्हू पैसे जे लाइ वतन छॾे थो वञे वतन जे लाइ ॿार बच्चा छॾे थो ॾिए ऐं दौलत जे लाइ कॾहिं माण्हू पंहिंजा घर घाट वतन छॾे ॾिए थो पैसे जे लाइ पर पैसो दौलत कमाए बीमार थी पोए त लख बि लुटाईंदो सॼी ज़िंदगी जी कमायल दौलत पंहिंजे सिर जे मथां कुर्बान कंदो दौलत खां सिर प्यारो आहे बचन खां सिर प्यारो आहे साल खां सिर प्यारो आहे पर मोमिन उहो आहे जेके सिर खां मोहम्मद मीर साहबा किराम खां पुछो वियो त तव्हां मदीने वारे साईं सां केतिरी मोहबत रखंदा आहियो मुअर्ज में कयो तो मोमिन के उन्हें जे जिंद जान बच्चा वतन घर माल औलाद हर शे का मदीने वालों साईं पिया साहबा किराम का के पूछो तो तव्हां मदीने वाले साईं सां कीअं मुहब्बत रखंदा हुयो साहबा जेको जवाब ॾिनो दिल ते लिखण जहिड़ो फरमाए कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैना मिन आबाइना व उम्महातिना व अज़वाजिना व
मिनल माइल बारिद अल ज़मा मदीने वारो मीर असां खे अबे खां प्यारो अंबड़ खां प्यारो बच्चन खां प्यारो पर उन जे वक्त में थथे पानी जो ढुक जीअं प्यारो लॻंदो आहे इन खां बि मदीने वारो साईं छाजे करे त कुरान फरमाए थो अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मोमिनन खे उन्हनि जे जानियुनि खां बि मदीने वारो मीर वधीक प्यारो ऐं इहा मोहब्बत इहा गैरत इहा हमीयत सिर्फ़ मोमिन वटि हूंदी ॿिए वटि न हूंदी बेअदब गुस्ताख जेको मुसलमान भी सदाए कलमो भी पढ़े पर जे दिल में मदीने वाले मीर जेला मोहब्बत ना है गैरत ना है जज्बो ना है या हसासियत ना है समझो तो यो मोमिन ना है जो तो कुरान फरमाए तो अन्नबी औला बिल मोमिनीन मोमिन जे अंतर में या मोहब्बत मदीने वाले साईं जी रखियल सुभान अल्लाह हिकिड़ो अजीब वाक्य मूं पढ़ियो उहो रिसालो नंढो हुन में नालो मूं विसरियो किताब जो शायदि मूं वटि कुतुबखाने में हूंदो हो किताब हिकिड़ो वाक्य लिखियईं हिंदुस्तान में हिकिड़ी फर्म हुई कंपनी हुई उन में तक़रीबन 250 मुलाज़िम हुई हिंदुनि जी असांजो जेको बॉस हुयो वॾो मालिक जेको हुयो उहो हिंदू हुयो जी असां 2-4 मुसलमान हुजूं बाक़ी सब उन्हें 250 जेके हुआ सब हिंदू हुआ जी मां मुसलमान हुउसि पर उन्हनि सां गॾु रहणो खाइणो पीअणो हिंदुनि सां गॾु न को ज़बह जो ख़्यालु न को पाक हलाल जो ख़्यालु जहिड़ो हिंदुनि जा लिबास तहिड़ा मुंहिंजा लिबास उथणी वेहणी खाइण पीअण सभु हिंदुनि सां ख़बर न हुई त को हे मुसलमान आया हिंदू नालो छो मुंहिंजो मुसलमान जो हुयो बाकी किरदार मुझे उन्हनि हिंदुनि जहिड़ो जी सियारे जी मौसम हुई सुबुह जे टाइम ते कुर्सियूं विझी ऑफिसर सभई उहो असांजो बॉस जेको उहो वेठो हुजे वॾा वॾा ऑफिसर फर्म जा उहे सभु वेठा हुजनि जी मां बि वेठो हुजां ई ॻाल्हियुनि कंदे कंदे उन ऑफिसर असांजो जेको उन हुज़ूर जे शान में हिकिड़ो लफ़्ज़ गुथो ॻाल्हायो मज़हबी ॻाल्हि हली ॻाल्हियुनि कंदे उन मदीने वाले साईं जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हायो जी मां हुयुसि त हिंदुनि जहिड़ो पर अंतर में का चिणग दुखल हुई सुभान अल्लाह हे वणियाणी जो ॿार मुंहिंजे नबीअ जे बारे में तूं ॻाल्हाए जी मूं वटि जूतो हुजे वॾो लांग फूट जूतो लाथो जूतो लाहे अचे वठो मां हिकिड़ो 2 3 4 कुटियो मां हाणे ॿिया सभई हिंदू वेठा हुजनि सॼो मालिक हुजे उन फर्म जो जी मूंखे डपु बि न पियो थिए त हेतिरा हिंदू वेठा आहिनि मूंखे वठंदा त मूंखे बुझ बुझ करे छॾींदा पर मूंखे को अहिड़ो अंदर में गैरत अची वई अहिड़ो को जज़्बो अची वियो ऐं मुंहिंजे मुंहं में जेको जलाल आयो न इहे जेके माण्हू वेठा हुजनि कंहिं बि मुंहिंजो हथु न रोकियो त सॼे मालिक खे छो कुटी जी मूं मोचड़ा हयां मां खूब कुटे मोचड़े जूतनि सां उनखे चङी तरह सां मार ॾिनी पोइ मां उतो उथियो हलियो वियुसि घर वियुसि जेमहिल घर वियुसि कावड़ लथी गुस्सो लथो पोइ सोचियुमि त हिंदुनि जो मुल्क वाणनि जी बादशाही ऐं मां हिन जो मुलाज़िम मुंहिंजो आका पघार उनजी खावां ऐं मूं हुनखे हेतिरा मोचड़ा हया आहिनि अलाए छा कंदो जेल में विझाईंदो सज़ा ॾींदो माराईंदो अलाए छा कंदो ईअं सोचां पियो जेॾीमहिल कावड़ लथी सोचां पियो पोइ दिलि में सोचियुमि त मूं हुनखे जेको मारियो आहे सो पंहिंजे ज़ाती गर्ज़ ते कोन मारियो मुझे कोन बदो हुई मारियो अथमि जंहिं महबूब जी गैरत में जेकॾहिं महबूब जे ख़ातिर मूंखे फाही चाढ़नि त फाही बि क़बूल जेल में मोकिलनि जेल क़बूल जी मूं दिल में मूंखे इहा तस्कीर मिली त मां निंढड़ कोन आहियां जंहिं यार जे ख़ातिर मूं गैरत कई आहे उहो महबूब हयातुन नबी जी ॿियो ॾींहुं थियो मूं सोचियो त हाणे वञा ऑफिस में या न वञा
वायन के अजो मुके छा कंदा किए कंदा पर मु सोचो त अज वणो हुआ जी मु सुठा जेके कपड़ा बैग खोलम जेका फल्ले में भला कपड़ा हुए पातम सेंट परफ्यूम लगाया मैं आई बाकायदे सा तैयार थी ये पाहू लोडी दो विस सुभान अल्लाह जे जिथो लंघा उए वाया गर्दन झुका नमस्ते नमस्ते जी मुके के भी न चयो तो इने के पादर छो आया है के भी मुके न चयो तो इने संगे पास के हेरो कुटियो छो जी त मुखे दिल में छो तो मा निंदण को न आया मुझे मदीने वारो साईं जी ट्रे रातियों गुजरियूं टी रात ते मुखे मदीने वारे साईं जी जियारत सोने नबी जो दीदार थियो लजपाल नबी मुते शफकत जो हथ रखियो जे उन्ने डी का वडी मु 5 वक्त नमाज शुरू कई सुहारी रखे में पग बदम मां जो त हाने बाकी जेका जिंदगी है वो सच्चो मुसलमान सच्चो आशिक रसूल मोहम्मद मताए आलम इजाद से प्यारा पिदर मादर बिरादर जान माल औलाद से प्यारा मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्ते अव्वल है इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है अरे इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है खुदा जाने जंहिंजे अंदर में मदीने वारे जी मोहब्बत जो हिकिड़ो ज़रणो आहे न इने ते दोज़ख हराम आहे इने ते जहन्नम हराम आहे इहो जन्नत जो हक़दार आहे जंहिंजे सीने में मदीने वारे साईं इहा मोहब्बत जरूर के न के नी उनके दीन ने मोटाई थी इनके हुजूर जी गुलामी में हाणी थी इहा मोहब्बत उनके नमाजी में बनाई थी गाजी में बनाई थी हाजी में बनाई थी मुस्तफा जो सच्चो आशिक रसूल बनाई ओ सिर साह सजण तोता सदबार कया सदके सिर साह सदबार कया सदके ही माल मजू मिलकत घर बार कया सदके ये जान तहकीड़िया जे किरोड़ हुजन जानियो ये जान तहकीड़िया जे किरोड़ हुजन जानियो मुझा जान बतो ता सब सदबार कया सदके नका जन्नत जी ख्वाहिश नका हूरन जी हाजत ही मल मजू तो ता सरदार कया सदके जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अया मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल मोमिनन के नबी औला अकरब बेछो प्यारो करीबा मिन अनफुसहिम उनन जे जानन खा पिटदनी बादशाह फरमायो त साहा ओडो सुपरी साहा ओडो सुपरी प्रीना है परे चेरी यकीन सरे साथ हिकड़ी साजी चेरी यकीन सरे
सात हिकड़ी साजी जेके मदीने वारे सा मोहब्बत रखंदा आहिनि लूं लगाईंदा आहिनि इन्हनि मोमिननि खे मदीने वारे साईं जो भी प्यार ऐं शफ़क़त जाने इन्हनि सां मदीने वारे साईं जा कुर्ब बेड़ा वॾा मूं वटि मदीने जो पंहिंजो इकामो आहे मुंहिंजो कफ़ील आहे सैयद सुल्तान बिन हुसैन बिन अब्बस मूंसां हिकिड़ी ॻाल्हि कई ॾाढो नेक माण्हू आहे अरब आहे जद्दी पुश्ती मदीने जो रहवासी आहे जीरानुल हबीब मुस्तफ़ा पर ॾाढो आशिक़ रसूल आहे हिकिड़े भेरे सां सही चिल्लो कमाई कफन वेड़े रोज़ानो 1000 भेरा कुल वञा पूरा 40 ॾींहं रोज़ानो 1000 भेरा सूरतुल इखलास चिल्लो कमाई ॾाढो नेक माण्हू आहे मूंसां हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई चई त हिकिड़ो यमन मज़ा काफ़िलो आयो मदीना मुनव्वरा यमनी माण्हू असुल अरब कि मदीने शरीफ में आयो उन्हनि में हिकिड़ो माण्हू सादो सुदो हुयो घट सम्झ वारो जीअं मिठाई फरमाइनि था अला ॾाही मथिया ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूसी मुंह पिरियनि भोराईअ में पाल कया भोरो माण्हू हुयो उनखे सादो माण्हू सम्झंदा पर हुयो मदीने वारे जो आशिक़ सुभान अल्लाह चई त मूंसां हरम में उन मुंहिंजे कफ़ील ॻाल्हि कई चई त जेॾी महिल काफ़िलो मदीने शरीफ में आयो त हिन खे चयूं त बाबा तूं सामान ते वेह असां हाज़िरी भरे तूं मदीने वारे साईं जी पोइ वरी तूं वञिजे हाणे सभई वेंदासीं काफ़िलो ऊठ घोड़ा सामान आहिनि उन्हनि जो मथां हेठि मथे थी वञे तूं सामान संभाल असां हाज़िरी भरे मोटी था अचूं पोइ वरी तूं वञिजे हिन समझो त हे जेके विया आहिनि महबूब सां वञी मिलंदा साईं जन जी ज़ियारत कंदा साईं जन जा हथ चुमंदा पेर चुमंदा दीदार कंदा हिन ईअं समझो त ही मुंहिंजा सभई साथी सभई काफ़िले वारा विया आहिनि ही वीचारो इंतज़ार में वेठो आहे त हाणे मोटनि त वरी मां पंहिंजे नबी सां वञी मिलां सुभान अल्लाह जेॾी महिल काफ़िले वारा मोटी आया बाबा हाणे असां ज़ियारत करे आया आहियूं हाणे तुंहिंजो वारो आहे तूं वञी ज़ियारत हिन सोचो जीअं मुंहिंजा साथी विया नबी सोणे सां मिलिया हूंदा कचहरी कई हूंदनि हथ चुमिया हूंदनि मुंहिंजो नबी हयातुल नबी आहे हाणे मां बि वञा पंहिंजे पुनल सां मिलां जेॾी महिल मस्जिद नबवी में आयो मेहराब ॾिठई खाली मिंबर ॾिठई खाली हेॾे निहारियई होॾे निहारियई महबूब नज़र न आया हाणे रड़ करे चई या रसूल अल्लाह मां किथे आयो अल्लाह महबूब मां किथे आयो मुंहिंजा सुहिणा नबी किथे आयो मां यमन मां आयो आहियां मां सां मिलण जे अल्लाह मुझे महबूबा किथे आयो अल्लाह साईं मां नादान आया बेवकूफ आया बेकुल आया तॾहिं नथा अल्लाह उन्हनि सां मिलियो मूंसां नथा मिलो रोंदो वञे हेॾे वञे होॾे वञे रोंदो रड़ंदो मुंहिंजो नबी किथे आहे मुंहिंजो पुनल किथे आहे मां यमन मां आयो आहियां मुंहिंजे यार सां मिलण अल्लाह कीअं रिझायां तोखे कीअं परचाया कीअं रिझायां तोखे कीअं परचाया बस कोडा अल्लाह या खबर मोहब्बत वारन के हुंदी या खबर इश्क वारन के हुंदी त महबूब जे अंगण ते अची वरी पुछल वो नज़र न अचे तो उनजे दिल ते छा अल्लाह और
खड़ी खुशहाल कयो मंझ ख्वाब खड़ी युवानी खुशहाल कयो मंझ ख्वाब खड़ी युवानी बचिया जो बार मिठा अजाल मजा आधार मिठा अखयाज जी उछगार मिठा अजाल मजा जेके वसंदी आहे मिठा जेता पंहिंजी निगाह लाए मिठा सिके साह मुंहिंजो नाले अलाह मिठा बेवादनी निसारे मिठा अजाल मजा रोते रड़ते हेदे वजे होने ड्रोड़े मस्जिद नबवी में पुकारी दो वते मवाज शरीफ ते आयो उन वक्त में हेतियूं सख्तियूं न हुयूं ही रुकावटूं बि न हुयूं मज़ारे अनवर जे करीब आयो लजपाल नबी जो दस्ते करम निकतो उन यमनी आशिक के मुस्तफा करीम पंहिंजो हथ मिलायो सदको वञाए सुभान अल्लाह तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पान मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले हरम की जमीन और कदम रख के चलना अरे सर का मौका है वो जाने वाले अरे सर का मौका है वो जाने वाले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुभान अल्लाह मिठा जंहिंजे अंदर में ईमान हूंदो आहे न उन जे अंदर में मदीने वारे जी मोहब्बत हूंदी आहे ऐं जंहिंखे मोहब्बत हूंदी उन खे तड़प हूंदी तलब हूंदी जुस्तजू हूंदी ऐं उन खे यार जे दीदार जी तांग हूंदी राति ॾींहुं रोंदो त कॾहिं उहे ॾींहं थींदा पंहिंजे महबूब जो मिठा अदब उन में हूंदो एतराम उन में हूंदो माण्हू पुछंदा मीला था मल्हायो किथे लिखियल आहे कहिड़ो दलील आहे मिठा ही त मोहब्बत जी ॻाल्हि आहे न यार वंदण ते अचे आशिक ख़ुशी न करे महबूब अचे वरी आशिक वरी फतवा पुछे त मां ख़ुशी कयां या न कयां दलील घुरंदो न आशिक दलील न घुरंदा आहिनि बिना दलील जे पंहिंजे महबूब जो सुभान अल्लाह चुमजन या न चुमजन हुजूर जो इसम बुधी ही त मोहब्बत जी ॻाल्हि आहे सुभान अल्लाह ओ मिठा सोने नबी सां जी मोहब्बत हूंदी आहे मीलाद जो महीनो ईंदो न उहो ख़ुशीअ में पियो झूमंदो त मुंहिंजो दिलदार आयो सुभान अल्लाह दलील पुछन दिल वारा नियम जाई नारा या रसूल अल्लाह चो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अल्लाह एहसान कयो मोहब्बत जो मौक़ो मिलियो ओ किथे मुड़ंदा मोहब्बत वारा किथे मुड़ंदा मोहब्बत वारा
खबर न बुधाइण वालो सुभान अल्लाह लफ्ज़ नबी सुभान नबउन मां नब माना खबर नबीयुन ग़ैब जूं खबरूं ॿुधाइण वारो हाणे नबी ग़ैब जूं खबरूं ॿुधाए विया पर हिते अलिफ लाम आयो इस्म मारिफ आहे ही हर नबी जी ॻाल्हि न आहे अन्नबी वो ख़ास नबी आहे जंहिंजो नालो मोहम्मद करीम सुभान अल्लाह यो ग़ैब जूं खबरूं ॿुधाइण वारो आहे यो ग़ैब ॼाणण वारो आहे भली कुंडा खाई में तूं मोहबत में वेही नात पढ़ तूं मिलाद मल्हाए अन्नबी वो ग़ैब जे खबरुनि ॼाणण वारो आहे तुंहिंजे अमल खे मदीने वारो ॾिसे बि थो ॿुधे बि सुभान अल्लाह अस्मा सलात आल मोहब्बत मजा दुरूद पढ़ी भली कुंडा खाई में हुजी पर तुंहिंजे चपन जा आवाज सुणो रोज़े दर में गुज़रे थो साईं फरमायो त मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतुहु मुसलमान जिते भी हुजे जेॾी महिल मूं ते सलाम कंदो आहे उन जो सलाम उन जो आवाज मूं ताईं पहुचंदो नमाज़ में वेंदा आहियो न सुभान अल्लाह क़याम कयो रुकू कयो सजदा कया पोइ अतहियात में वेंदो सुभान अल्लाह अतहियात में छा चवंदा आहियो अस्सलामु अलैका अय्युहन नबी अय्युहन नबी वो सागो अलिफ लाम सा इहो नबी इहो ग़ैब दान नबी जेॾी महिल तूं चई थो अस्सलामु अलैका त तुंहिंजे चपन जा आवाज़ मदीने वारे ताईं पहुचनि सुभान अल्लाह सदको वञा शेख मुहक्किक अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त जेॾी महिल तव्हां निमाज़ में चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी त हुज़ूर जी शख़्सियत मुबारक जो तसव्वुर कयो जेको शमाइल में आयो आहे तिरमिज़ी वारे आंदो आहे न हुज़ूर जी सूरत हीअं हुई शबीह मुबारक हीअं हुई उहो तसव्वुर करे पोइ चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी तव्हांजो सलाम मदीने वारे ताईं पहुची सुभान अल्लाह आया रहा मिठा जेॾी महिल तूं सलाम करी थो निमाज़ जे अंदर फर्ज़ निमाज़ जे अंदर नफ़िल निमाज़ जे अंदर अल्लाह जी हुज़ूरी आहे सजदो रब जो आहे क़याम रुकू सजदा अल्लाह जे आहिनि पर सलाम वरी मदीने वारे सां बेशक निमाज़ में बीठो हुजी भली वक़्त जो सदर अची वञे वज़ीर आज़म अची वञे सलाम न कबो जे कई त निमाज़ भॼी पवंदी ऐं जेसीं ताईं पंहिंजी निमाज़ में मदीने वारे खे सलाम न करी तेसीं ताईं तुंहिंजी निमाज़ मुकमिल सुभान अल्लाह सदको वञा सम्झाणी अथऊं सुभान अल्लाह छो त मुस्तफ़ा खे रब इल्म ॾिनो आहे साईं फरमाईंदा इल्ला बलगनी सौतुहु उन जो आवाज़ मूं ताईं पहुचे थो क़ालू व मिन बाद वफ़ातिका या रसूल अल्लाह साईं हींअर त ॿुधो था पर जॾहिं दुनिया तां रुख़सत थी वेंदो पर्दो करे वेंदो मदारे अनवर ॾे वेंदो त पोइ बि असांजा आवाज़ ॿुधंदो असांजा सलाम ॿुधंदो साईं फरमाए त जीअं हींअर थो ॿुधां तीअं पोइ बि सुभान अल्लाह إن الله حرم على الأرض أن تأكل أجساد الأنبياء धरती जे मथां रब हराम करे छॾियो आहे नबियनि जे जिस्मनि खे मिटी न खाईंदी आहे فإن نبي الله حي يرزق الله जो नबी मज़ार में हयात आहे उन खे रब जे दरबार रिज़्क़ बि ॾिनो वेंदो सुभान अल्लाह ओ मिठा पोइ जेको तूं हिते मोहबत सां कदम थो खणी अमल थो करी तुंहिंजो अमल अन्नबी ग़ैब ॼाणण वारे खे ख़बर पवे थी सुभान अल्लाह बेशक ॿुधायो पोइ उहो महबूब जेको तुंहिंजे अमलनि ते शाहिद आहे वजिना बिक अला हाउलाए शहीदा हबीब हिन उम्मत जे मथां तोखे शाहिद करे उथारींदो सुभान अल्लाह इन्ना अरसलना रसूलन शाहिदन अलैकुम असां तव्हां ॾे उहो रसूल मोकिलियो आहे जेको अव्हां जे मथां शाहिद हुआ वो
जेकॾहिं मदीने वारो साईं शाहिद हुजे ऐं तूं गुनाह करीं, तूं चोरियूं करीं, तूं ज़िना करीं, तूं शराब पी, तूं बेहयाई जा कम करीं, कुझु त शर्म अचणु खपे। हुज़ूर जो कलमो पढ़ी, मुस्तफा जो आशिक़ सदाई, मदीने वारे साईं जे मथां मोहब्बत जी दावा करी, वरी तूं गुनाहनि जा कम करीं, वरी तूं सिनेमाउनि में वञी, वरी तूं बेहयाई वारियूं नज़रूं करीं। आशिक़ खे ज़ेब नथो ॾे, जे मुस्तफा जो आशिक़ आहीं त आशिक़ थी ॾेखार। जे नमाज़ न पढ़ंदो आहीं त 5 वक़्त नमाज़ पढ़। इंशाअल्लाह इंशाअल्लाह बस बच्चे जहिड़ो न हथ खयो। इंशाअल्लाह त ख़बर मरणो आहे या न आहे मरणो, तव्हां सदाईं जहिड़ा हूंदव। हाँ, अल्लाह जी का पेश थियणो आहे, क़ब्र में हलंदो त मदीने वारो साईं ईंदो क़ब्र में। मलाइका चवंदा मा कुंत तकूल फी हक़ हाज़र रजुल, इन महबूब जे बारे में छा चवंदो हुए? मिठा महबूब जे अॻियां ज़रूर पेश थींदे, अल्लाह जे बारगाह में ज़रूर पेश थींदे, उहे कम कर जंहिंमें महबूब राज़ी अल्लाह जी ज़ात। सुभान अल्लाह। 5 वक़्त नमाज़ पढ़ो, इंशाअल्लाह शरीयत ते अमल कयो, ज़िना न कयो, चोरी न कयो, नशो न कयो, बेदीनी जा कम न कयो, हराम न खाओ, पीउ मां जेरा थियो ख़िदमत कयो, अबे अमड़ जी ख़िदमत कयो, तव्हांजे लाइ जन्नत जा रब दर खोले छॾींदो। साईं फरमाइनि था रिज़ा उर रब फी रिदल वालिदे व सख्तुर रब फी सख्तिल वालिदे। अल्लाह जी रज़ा पीउ खे राज़ी करण में आहे, अल्लाह जी कावड़ पीउ खे नाराज़ करण में आहे। कुंडा खाई वारा कीअं ख़बर पवंदी त रब राज़ी आहे या नाराज़? ॾिस, जेकॾहिं अबो राज़ी आहे त सम्झो अल्लाह बि तो ते राज़ी। बल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत अमड़ जीजल जे पेरनि जे हेठों रखी। बेश्त किथे आहे? अम्मा जे पेरनि जे हेठों आहे। मिठा पीउ मां जी इज़त कयो, वॾनि जी जो आदर भाव कयो, वॾनि जो इज़त ऐं ताज़ीम कयो। साईं फरमाइनि था मल्लम युवक्किर कबीरना वलम यरहम सगीरना फलैस मिन्ना। जेको असांजे वॾनि जी इज़त न करे, असांजे नंढनि ते बाझ न करे, इहो असां मां न आहे, इहो असां मां न आहे, असांजो न आहे, असांजी जमात जो न आहे। नंढनि ते बाझ कयो, वॾनि जी इज़त ऐं ताज़ीम कयो। कुराड़ो पीउ आहे, कुराड़ी अम्मा आहे। अल बरकत मां अकाबिरकुम, बरकतूं तव्हांजे वॾड़नि सां गॾु। सुभान अल्लाह। किथे वञनि बरकतूं? जे चाहियो था न तव्हांखे बरकत मिले त अबे अमड़ खे पाण सां गॾु रहायो। 5 पुट आहिनि न, हिकिड़ो पीउ खे कढी छॾे त हुन बाबा हुन पुट ॾे वञी रहो, हो वरी कढी छॾे त हुन पुट ॾे मां ठीको खयो आहे छा? न मिठा, जंहिं घर में वॾड़ो रहंदो आहे न, इन घर में ख़ैर बरकत नाज़िल थींदी आहे। अदब सिखो मुंहिंजा दोस्तो, एहतराम सिखो, मुस्तफा करीम जा सच्चा गुलाम बणिजी वञो। मदीने वारे साईं जे नाले जो अदब, इन पार जो अदब, इन तरफ़ जो अदब, इन पासे ॾे पेर करे न सुम्हो, महबूब जे पासे ॾे मुंड पुछो न ॾियो, इन पासे ॾे पेशाब न कयो, पायखानो अचे त इन पासे ॾे मुंहुं करे न कयो। अदब आहे त ईमान आहे, अदब न आहे त ईमान न आहे। मल्ला अदब लहू ला ईमान लहू, जे वटि अदब न आहे उन वटि ईमान बि कोन्हे। बुजुर्गनि फरमायो आहे, मशाइखनि फरमायो त मन दखल बिल अदब फ़क़द वसल, जेको पंहिंजे मुर्शिद वटि अदब सां ईंदो इहो वासिल बिल्लाह। अदब सिखो, एहतराम सिखो, मुस्तफा जा सच्चा आशिक़ बणिजी वञो। गली गली मीलाद मल्हायो, हर घर में मीलाद मल्हायो, मुंहिंजे लजपाल नबी जे आमद जूं ख़ुशियूं मल्हायो। जेको सोणे नबी जी ख़ुशी मल्हाईंदो आहे, अल्लाह हुनजे ज़िंदगी खे ख़ुशियुनि सां भरे छॾींदो। मिठा महबूब जी फरमा बरदारी कंदो, इत्तबा ऐं ताबेदारी कंदो, अल्लाह ॿिन्ही जहाननि जूं ख़ुशियूं नसीब फरमाईंदो। मालिक करीम शाल असां सभिनी जे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हिकु भेरो वरी रब जे दर ते दुआ आहे, अल्लाह ताला मखदूम साहब खे सिहत कामिला शिफ़ाए आजिला अता फरमाए। हिन ॻोठ जे मथां रब पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। मां इजाज़त वठंदुसि मखदूम साहब खां बि, साईं जन खां बि, जो जलसो हले थो पियो पंहिंजो दादू शहर में, उते मूंखे पहुचणो आहे। अञा नात खान आहे, नात खान वरी पढ़ूं।
हाँ मां इजाज़त वठंदुसि लख कुर्ब सुभान अल्लाह दुआ करो साईं दुआ करो अदा पोइते जो मथे अदा पोइते रस रखियो बाबा मथे पोइते जो मुंहिंजा भाउ पोइते जो